नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरवाह खां ख़बर ॾींदा हलूं त मीरवाह गोरचाणी लॻ ॻोठ कंहबड़ी में सालन खां हलंदड़ प्लाट जे तकरार तां ॿिनि धुरनि विच में झेड़ो सिधियूं गोलियूं लॻण करे ॿिन्ही धुरनि जा 7 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। हिकु धुर गुलाम हैदर लिगारी 3 पुटनि खे मीरवाह गोरचाणी पुलिस रूरल हेल्थ सेंटर मीरवाह गोरचाणी खणी आई है, जिते ज़ख़्मी 60 साला गुलाम हैदर लिगारी ऐं संदसि पुट नौजवान इम्तियाज़ राहिल अदील लिगारी, जंहिंखे सिधियूं गोलियूं लॻण करे अस्पताल जे MS डॉक्टर फरीद अहमद कलोड़े पंहिंजे अमले समेत ज़ख़्मियुनि खे तबई इमदाद ॾिनी है। ज़ख़्मी गुलाम हैदर लिगारी जो चवण त असां ॻोठ में सरकारी प्लाट जंहिंमें असां घर ठाहियो आहे, इन ॻाल्हि तां असांजा पंहिंजा वेझा माइट रईस मोहम्मद खान लिगारी ऐं संदसि पुट बाबर लिगारी, असलान लिगारी, आसिफ लिगारी, ज़ुल्फ़कार लिगारी ऐं हुननि जा साथारी निसार लिगारी, गुलाम हुसैन लिगारी, जानी लिगारी समेत ॿियनि असां मथां सुबुह सवेल मुंहुं मारी करे हथियारनि जा मुंहुं खोले सिधी अंधाधुत फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में असांजी ही हालत थी आहे। ॿिए तरफ़ रईस हाजी रसूल बख्श लिगारी जो चवण आहे त असल प्लाट जे मालिकी तां झेड़ो थी पियो। असांजे हमरा 40 साला गुलाम हुसैन, 38 साला फिदा हुसैन, निसार लिगारी, आसिफ लिगारी पिण अॻी धुर जी गोलियूं लॻण करे सख़्त ज़ख़्मी थी पिया। इन खे पुलिस मीरपुर ख़ासि सिविल अस्पताल खणाए आई आहे। गुलाम हैदर लिगारी जे धुर जे माण्हुनि UC कंहबड़ी जे चेयरमैन एडवोकेट मुज़फ़र हुसैन लिगारी जी अॻवानी में मीरपुर ख़ासि खां मिठी कुनरी वेंदड़ मेन रोड जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो करे रोड ब्लॉक पुलिस इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। SSP मीरपुर ख़ासि जावेद बलोच एहतजाज कंदड़नि वटि पहुची जवाबदार गिरफ़्तार करण जो चई रोड खोलरायो आहे। मीरवाह गोरचाणी पुलिस रईस मोहम्मद खान लिगारी खे मीरवाह गोरचाणी थाणे ते वठी आई आहे। SSP जावेद बलोच साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त इंशाअल्लाह सॼे मामले जी जांच कयूं पिया। जेको ॾोहारी हूंदो उन ख़िलाफ़ एक्शन वठिबो। कंहिंखे बि कानून जी भञकड़ी करण न ॾिनी वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।